जिसके एहतराम में दर पे खड़े रसूल हैं, मिलते नबी बतूल है, इज्जत खुदा की फातिमा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जी सिलसिले अॻियां वधाइण तव्हांखे राजो खनानी खां ख़बर ॾींदा आहियूं। राजो खनानी खां असांखे रिपोर्टर इमदाद अली इंदामानी रिपोर्ट करे रहियो आहे। राजो खनानी शहर में योम इन्हदाम जन्नतुल बक़ी जे योम सौग तंज़ीम मरकज़ विलायत अली शाह जे सॾ ते एहतजाजी रैली मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब योम तहदीम जन्नतुल बक़ी जे रैली मरकज़ विलायत अली सूबा सिंध जे सरबराही सैयद अली रज़ा शाह अल मरूफ़ सैयद जानी शाह जी फरमान जे मुताबिक़ राजो खनानी शहर में मरकज़ विलायत अली तहलका तलहार जे सदर ज़वार सैयद रियाज़ हुसैन शाह ऐं फ़कीर पोड़ो मज़ारी जे अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह जनाब अबू तालिब मज़ारी पाड़े मां कढी रैली कढी प्रेस क्लब राजो खनानी अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सदर सैयद खादम हुसैन शाह, जनरल सेक्रेटरी ज़वार हुसैन बख्श बुज़दार, मौला बख्श लुंड, गुलाम अकबर मज़ारी, मशूक अली मज़ारी सवें मोमिन शिरकत कई। 8 शवाल 1925 शवाल ते सऊदी हुकूमत प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी सैयद फ़ातिमा ज़ोहरा सलवातु अलैहा जो रोज़ो पाक कराए उन मथे बुलडोज़र हलाए ऐं मसमार करायो वियो। असां पाकिस्तान जी हुकूमत समेत मुस्लिम दुनिया खां इहो मुतालबो था करियूं त हू सऊदी हुकूमत सां ॻाल्हियूं करे सैयदा बीबी फ़ातिमा जो रोज़ो नसर तमीर करायो वञे ऐं उते मदीना मुनव्वर में जेके पाक इमाम मदफ़ून आहिनि उन्हनि जा रोज़ा तमीर कराया वञनि। राजो खनानी खां असांखे रिपोर्टर इमदाद अली इंदामानी रिपोर्ट करे रहियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।